SSP जेकबाबाद सैयद सलीम शाह जी सख्त हिदायतुनि ते पुलिस जी कामयाब कार्रवाई शहरनि खां पुरथियल मोटरसाइकिलूं हथ करे वरितियूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु जेके फुरथियल जेकाबाद में मोटरसाइकिलूं थियल हुयूं उन ते अॼु जेको आहे SSP जेकाबाद सैयद सलीम शाह उन जेको आहे सख़्तु हुकुम जेको आहे जारी कयो हुयो। उन ते ई जेको आहे अॼु बहितरीनु कार्रवाई थी आहे। फुरथियल जेके मोटरसाइकिलूं उन जेको आहे SHO जेको आहे सदर फिदा हुसैन शेख उन रिकवरी करायूं आहिनि। फुरथियल जेके मोटरसाइकिलूं आहिनि उहे जेके आहिनि तस्दीक करण खां पोइ जेके आहिनि असुलु मालिक जेके आहिनि उन्हनि जे जेके आहिनि उन हवाले कयूं आहिनि। जेके फुरथियल मोटरसाइकिलनि में जेको आहे त शामिलु जेको आहे हाजी ग़ुलाम नबी रिंद अब्दुल्ला सुमरो उन जी जेके आहिनि त फुरतियूं हुयूं मोटरसाइकिलूं। अॼु जेको आहे तस्दीक करण खां पोइ SHO सदर फिदा हुसैन शेख उन मोटरसाइकिलूं जेके आहिनि उन्हनि जे हवाले जेके आहिनि त कयूं आहिनि वारसनि जे हवाले। पोइ उन तस्दीक करण खां पोइ जेके शहरी मोटरसाइकिलूं काए थाणे खां रवाना थिया आहिनि। पोइ उन में जेका ख़ुशी में SHO फिदा हुसैन खे गुलनि जहार पाराए मुबारकूं उन्हनि ॾिनियूं। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।